नाज़रीन कक्कड़ शहर में मौजूद आहियूं ऐं कक्कड़ शहर जे हवाले सां मूं सवेर ॿुधायो जेको गुज़िरियल हफ़्ते प्रोग्राम कयोसीं उन में इहो ॿुधायोसीं त कक्कड़ शहर आबादगारनि जो ऐं पढ़ियल लिखियल माण्हुनि जो शहर आहे ऐं हीउ दादू ऐं ख़ैरपुर नाथन शाह जे विच ते आहे ऐं हीउ कंहिं दौर में तालको बि रही चुको आहे। अंग्रेज़नि जे दौर में कक्कड़ शहर तालको हूंदो हुयो पर जीअं पोइ वरी पाकिस्तान ठहियो त उन खां पोइ वरी हिनखे तालके तां हटायो वियो, तालको जेको हुयो उहो ख़तमु कयो वियो ऐं हिन वक़्तु यूसी आहे ऐं उन जे बावजूदि बि हीउ तमामु हिकिड़ो पढ़ियल लिखियलनि जो शहर आहे। प्रोग्राम सिंध कचहरी जो हिते असांजो सिलसिलो जारी हुयो। गुज़िरियल हफ़्ते बि इहो प्रोग्राम कयोसीं ऐं साॻिया सुघड़ साॻिया मुअज़्ज़िन मोतबर माण्हू ऐं असांजा फ़नकार ॿिया आहिनि मौजूदु। कोशिशि कंदासीं त अॼोके हिन प्रोग्राम में असां सुघड़नि ऐं ॿियनि जेके फ़नकार आहिनि जेके रहिजी विया गुज़िरियल प्रोग्राम में उन्हनि खे ॿुधूं ऐं उन्हनि खां जेको आहे सो गुजारतूं या बेत या ॿियूं जेके सुघड़ाइप जूं शयूं हूंदियूं आहिनि उहे ॿुधंदासीं। कक्कड़ शहर में मौजूदु आहियूं, असांजा मुअज़्ज़िन बि मौजूदु आहिनि। ज़ियाउद्दीन सारियो साहिबु जेको अॻूणो नायब नाज़िम रही चुको आहे पंहिंजो तालके जो, उन सां रियाज़ असां सां गॾु आहे ऐं ॿिया दोस्त अमीर मल्लाह जी महिरबानी आहे ऐं अमीर मल्लाह जी मेज़बानी हेठि जेको प्रोग्राम थिए पियो सिंध कचहरी कक्कड़ में, जेको अमीर मल्लाह सिंध टीवी न्यूज़ कक्कड़ जो हितां जो रिपोर्टर बि आहे ऐं हिते जेको कक्कड़ शहर जी हिकु ओताक में मौजूदु आहियूं। अव्हांखे ॾेखारे सघिजे थो त हीअ जेको सॼी सिंध जी सकाफ़त आहे, जेका रंग बिरंगी सकाफ़त कलरफुल सकाफ़त, उहा अॼु हिन में गॾु आहे। सॼी सिंध जा माण्हू हूअं ई सिंध जा माण्हू सुहिणा आहिनि पर जॾहिं अजरक टोपी ऐं रलूं वेही ऐं वेहनि था उन्हनि ते ऐं जेको आहे सो त उहो वरी हिकिड़ी निराली शइ आहे। इहा पंहिंजी सकाफ़त आहे ऐं केॾी न हिकिड़ी सुहिणी ॻाल्हि आहे त सिंध टीवी नेटवर्क ऐं सिंध टीवी ख़ासि तौर ते जेको असांजो प्रोग्राम थी करे सिंध कचहरी जो ॻोठनि में शहरनि में उन हवाले सां प्रोग्राम कयूं था त जीअं ईंदड़ नसुल खे हिननि ओताकुनि जी ख़बर पए, ईंदड़ नसुलनि खे हिन पंहिंजे सकाफ़त जी ख़बर पए त असांजी हीअ बि सकाफ़त आहे, हीअ असांजूं ओताकूं, हीअ रलियूं, हीअ टोपियूं, हीअ अजरक ऐं हीअ जेको यकतारो चपड़ी आहे इहो बि असांजे कल्चर में शामिलु आहे। प्रोग्राम खे अॻिते वधायूं था ऐं शुरूआत मां सम्झां थो त कचहरी हुजे ऐं उन में गुजारत न हुजे त ॼण मज़ो न हूंदो। सुघड़ वेठा आहिनि ऐं गुजारत जी शुरूआत कजे। इमदाद बब्बर खे चऊं त का गुजारत ॾे संगत खे बिस्मिल्लाह। संगत वेठी आहे साम्हूं। गुजारत आहे हाकिमाणी नरनाम खे नालो नाहे को, हिकु नालो ॿियो नालो टियों नालो माल जा ॿुधाऊंदा तो। हाणे मारी उमिरि खे चए थी अदा उमिरि ॾाढ न कर, ज़ुल्म चङो न थी, ख़ुदाकार थी। हाणे तोखे अदुल इंसाफ़ कर, तो न्याणियूं बंदि कयूं न परायूं, ईअं तोखे जाइज़ जुगाए न। भाउ खां बचे अल्लाह कार वाहिदुल कार अथई, रब बारी अथई, बचे रब बारी अथई। हाणे चए थो त इहो कर ख़ुदा जो किरंदी, इहे डर ख़ौफ़ ख़ुदा जे खां मूं ते न उन्ही खे उन्ही जे लाइ जी। हा वरी पढ़ो साईं। हा हाकिमाणी नरनाम खे नालो नाहे को, हिकु नालो ॿियो नालो टियों नालो माल जा ॿुधाऊंदा तो। कई जेके आहिनि उहे जेके आहिनि तैमूर राजा हीअं उहे मरी खपी विया तो कतला में ॿुधा हूंदा, उहे जेके हिन दुनिया में फानी दुनिया में हलिया विया। हा साईं वाह। मांझा दे जो माग थई डिगी नज़र कर, केई आया विया केई हिते अल्लाह बारी थई, खुदा जी सरकार ॾाढी थई, हेड़ो ज़ुल्म कहर मूंसां न कर, मूंखे बेॾो ई अचे बंदि कयो थी कोटल में आज़ाद कर। अते मोहम्मद मूसा भञी विधो त बिना ॾिठा। वरी पढ़ो साईं। अदा हाकिमाणी नरनाम खे नालो नाहे को, हिकु नालो ॿियो नालो टियों नालो माल जा ॿुधाऊंदा तो। ॿियो नालो टियों नालो माल जा ॿुधाऊंदा तो। आओ चई त हिन राजा रोस्तम कई फानी दुनिया में हलिया विया। हाणे कहर बातो न्याणियूं बंदि कयूं आहिनि। हाणे पहिरीं सिट छा थो चई? पहिरीं हाकिमाणी नरनाम खे नालो नाहे को। हाकिमाणी मां हाकिमाणी चवंदो बेदादी नगरी अथई, हिते चैन पाणी जो चुटको अथई, हिते घड़ी पल आई, हाणे दुनिया फना जो मकान अथई, कई हलिया विया। अदा गुजारत मारे गुजारत खोल करो केतिरा भरी विया गुज़ारे विया, इज़राइल ॾुखियो थई। अदा बचे बचे खोल कर बिस्मिल्लाह। गुजारत मुंहिंजी आहे हाकिमाणी नरनाम खे नालो नाहे को, हिकु नालो ॿियो नालो टियों नालो माल जा ॿुधाऊंदा तो। हाणे हाकिमाणी आहे बका, नालो आहे अल्लाह, नालो आहे जमजमा, नालो आहे सिकंदर ऐं सुल्तान। माल जा आहिनि विया जम। हाणे चवेसि पई अदा
हाकिमाणी नरनाव खे नालो नाहे को हिक नालो ॿियो नालो टियों नालो माल जा ॿुधा हूंदा तो चईंदा बकाया मुंहिंजे अल्लाह खे ॿियो क़ाइमु नाहे को जमा सिकंदर सुल्तान जहिड़ा बि व्यास ॿुधा हूंदा तो मूंसां ज़ुल्म कयो। वाह साईं वाह वाह वाह। मोहम्मद मूसा गुजारत दी अचे संगत के ॿार जी कारीगर जी चइजो नर नाव खे नाले खे चइजो अबे खे जा अदे खे सौट मासात खे बच्चे वो हिन मल्हीर खे चइजो सॼे मल्हीर खे एड़ पवार खे बच्चो हाँ मुंहिंजे अज़ीज़नि खे चइजो लश्कर खे चइजो मुंहिंजे अज़ीज़ खे चइजो मुंहिंजे वारसनि खे चइजो बच्चे मुंहिंजे सॼे कुटुंब खे कबीले खे चइजो मुंहिंजे कबीले खे चइजो हा चए थो त मुंहिंजे मालिकनि कबीले कुटुंब खे चइजो मुंहिंजे अज़ीज़नि वो हिन रत खून खे चइजो बच्चे हा बच्चे हिन रत खून खे चइजो बच्चे वाह बच्चे ॿार जी कारीगर जी चइजो नाले खे ॿार जी चवे थी त हे घणो थोरो वज़न घटि ऊनो बच्चे हाँ ॿार जो न खयो मूंखों न खयो ॿार जी ॿार जी हल्की गंढी हड़ चइजो हड़ सभा हड़ चइजो हा बच्चे बच्चे किरी ॿार जी किरी बच्चे ॿार जी कारीगर जी कारीगर जी ठाही कारीगर जी ठाही जोड़ी मठी कारीगर जी खटोली ठोकी ठोकी माठी बच्चे माठी थी चवे माठी हारी कारीगर जी हारी वाह 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 वाह। बच्चे ये आहत चइजो आहत हली वञी चइजो छा अञा बचे बच्चे कारीगर जी वाह कारीगर जी मजदूरी तारीख थी चवे छा तारीख बच्चे पे हुए मन वेड़ो देखो शूरकू जकू शायद तालब मतलूब दीदार वाय दो वटू पर मीरल नूरल फिनिजन फिरदन आरफ इमदाद मदद मंताज के ये चइजो बच्चे ये बता चए त न बच्ची मारो ही बच्चे वाड़े वाह चवे थी त ॿार जी कारीगर जी चइजो नाले खे कारीगर जी मजदूरी तारीख कारीगर जी बच्चे मजदूरी हाँ हे त्रिकुंडी हे कच्छ विर्छ कारीगर जी कच्छ विर्छ बच्चे अदा बिस्मिल्लाह हाणे खोल थे वाह वाह मोहम्मद मूसा साईं इमरान टिनी के हाँ हाँ साईं भगाई दा। मारवी जो उमर बादशाह खणी पियो वञे त सरतियूं रड़ियूं कंदी वञनि पियूं उनखे न्यापो ॾिए पई त ॿार जी कारीगर जी चइजो नाले खे ॿार जी आहे काई कारीगर जी कल नालो झांगी काई कल ॾिजो झांगनि खे त मारी खजी वयव वाह 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 साईं वाह वाह वाह। ये आज सुघर जी सुघराए पा ऐं सकाफ़ती प्रोग्राम आहे पंहिंजी सकाफ़त आहे सिंध जी कचहरी ओताक में वेठा आहियूं वरी जेकॾहिं सुघरनि खे ॿुधण खां पोइ संगत जे इजाज़त ॾिए त हेॾे मौसीक़ी ॾे हलूं। हो साह हिक हिक जी कीमत भरिया जिंदगी आहे या मुश्किलिया जिंदगी आहे या मुश्किलिया साह हिक हिक जी कीमत भरिया साह हिक हिक जी कीमत भरिया जिंदगी आहे या मुश्किलिया जिंदगी आहे या मुश्किलिया। वो हाल उन बार खां छा पुछी थो हाल उन बार खां छा पुछी थो ऐं हाल उन बार खां छा पुछी थो हाल उन बार खां छा पुछी थो माउ जंहिंखे ॼणे वई मरिया माउ जंहिंखे ॼणे वई मरिया जिंदगी आहे
वन हन जी हामी भरिया होड़ा वन हन जी हामी भरिया जिंदगिया है या मस्करिया है जिंदगिया है या मस्करिया मुखड़ा हप फुरे छड़ बाई मुखड़ा हप फुरे छड़ बाई वो मुखड़ा हप फुरे छड़ बाई मुखड़ा हप फुरे छड़ बाई मोजिदा हप कई दिल चरिया मोजिदा हप कई दिल चरिया जिंदगिया है या मस्करिया है जिंदगिया है या मस्करिया ओ जिंदगिया है या मस्करिया है जिंदगिया है या मस्करिया वाह वाह ज़बरदस्ती भई महफ़िल खे मचाए छॾियो। प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। भलीकार सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे ऐं हिन वक़्तु कक्कड़ शहर में मौजूदु आहियूं। असां सां सुघड़ बि मौजूदु आहिनि ऐं हिन कचहरी जे हवाले सां मां सम्झां थो त कंहिं ॻोठाणे सां या हितां जे कंहिं माण्हू सां ॻाल्हाइजे त हीअ जेके कचहरियुनि जा प्रोग्राम थींदा आहिनि उन्हनि खे कीअं था ॾिसनि। असां सां नौजवान वेठो आहे गुलाम मुर्तज़ा साईं, इहे अॻ में को अहिड़ा तव्हां ॾिठा आहिनि प्रोग्राम या कचहरियुनि खे कीअं था ॾिसो? तव्हां नौजवान आहियो ऐं हीअ प्रोग्राम थियणु घुरिजनि न थियणु घुरिजनि, छा थिए? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सभ खां पहिरियों त तव्हांखे असां पंहिंजे शहर में ख़ुशि आमदीद था चऊं ऐं लख थोराईंदा आहियूं। तक़रीबन सर नौजवान नसुल जेको बि आहे अफ़सोस सां चवणो थो पए त असां हिननि शयुनि खां हटी विया आहियूं। हे तव्हां जूं मोहबतूं जेके सिंध टीवी वारा तव्हां खणी आया आहियो इन फोरम जे थ्रू मां दोस्तनि खे इहो ई चवंदुसि त हितां असां सिखूं जेको वॾनि जे तरफ़ों असांखे शयूं मिलियूं ऐं अॼु ॾिसूं था पिया प्रैक्टिकली जेके हे दोस्त जेके साईं जन महफ़िल हिते कई आहे जंहिंमें यकतारो आहे, चपड़ी आहे, जीअं तव्हां ॿुधायो हे रिलीअ जो कल्चर आहे, इन खां असां तमामु हटी आहियूं। पर हे जेको तव्हां प्रोग्राम कयो आहे हिन प्रोग्राम जे हिन चैनल जे थ्रू थी सघे थो त काफ़ी अहिड़ा नौजवान दोस्त आहिनि जेके अॻिते हली इन खे कैरी ऑन कनि ऐं इन शइ में अची वञनि। वॾी महिरबानी। प्रोग्राम जे सिलसिले खे वधायूं था। जीअं नौजवान ॿुधायो त वाक़ई हिननि शयुनि जी अलाए केतिरा माण्हू आहिनि, ख़ासि तौर ते जेके नौजवान आहिनि नई टही जा आहिनि उन्हनि खे ख़बर न आहे त हीअ ओताकूं हूंदियूं ऐं असांजा वॾड़ा उन ओताकुनि में वेही कचहरियूं कंदा हुआ, दुनियादारी जा हाल अहवाल कंदा हुआ। सिलसिले खे वधायूं था। असां सां सुघड़ मौजूदु आहिनि। खोसा साहिब छा था ॿुधायो? नौजवान आहे ऐं सुघड़ खोसो बि आहे त कुआरो सफ़ा अदा सिंगार तव्हांखे ॿुधायो। बिस्मिल्लाह। आमद जो महीनो आहे। अर्ज़ थियो त माही महबूब मुनवर तूं शाही संसार सब सदके अर्श फर्श व कलम कुर्सी जगत जिनसार सब सदके। सुभान अल्लाह। इहो हाकिम हुस्न वाला बाकी मुश्ताक सब सारे किते खालिक जेकी ज़ाहिर दुनिया विच नज़ारे हुस्न शहज़ोर मचाया शोर थीवन पे गोर बदन कंगोर मल्हारा यार ढोलण तू करन गजगार सब सदके माही महबूब मुनवर तू शाही संसार सब सदके अर्श फर्श व कलम कुर्सी जगत जिनसार सब सदके। वाह वाह सुभान अल्लाह। अर्ज थियो तो कुलई बादम चाहे बेदम जेड़े होवन उतू तलू मोइंस मुजक्कर बड़े छोटे तोड़े होवन खुदा वलू हुस्न दी तंद कितस चा बंद अर्श तू चंद करे ना पंदलावे नाल इशारे वल करे चिमकार सब सदके माही महबूब मुनवर तू शाही संसार सब सदके
अर्श फर्श व कलम कुर्सी जगत जिनसार सब सदके वाह वाह इहो सूरज वते लुकदा बदल आबे दा कर ओला बचायस जान सिर खालिक रब मुल्कां दे हिक मौला नत वने हा जल मिट्टी विच रल किरे हा गल जुड़े हा वल विसायस तेज आतिश तू रफन रफ्तार सब सदके माही महबूब मुनवर तू शाही संसार सब सदके अर्श फर्श व कलम कुर्सी जगत जिनसार सब सदके वाह वाह जलाया तूर जिहे जलवे मूसा हैरान पैगंबर हा उहे नूर अतर विच 18 साल अंदर हा दिली दिलदार किता दीदार हुया होशियार कि तुस गुफ्तार आखे हूरा मलक जन्नत वाले नबी सरदार सब सदके माही महबूब मुनवर तू शाही संसार सब सदके अर्श फर्श व कलम कुर्सी जगत जिनसार सब सदके वाह रुस्तम वाह मेरी उम्मत दे कम भेड़े तेरी जात गफारे अज बख्शिश दा कर थोड़ा तेरी करम दी दरकारे आख्या जब्बार मिठा मनठार तू ही मुख्तियार तेरे अख्तियार उतू तेरे गुलामा विच करा जन्नत बाजार सब सदके माही महबूब मुनवर तू शाही संसार सब सदके अर्श फर्श व कलम कुर्सी जगत जिनसार सब सदके ए हिदायत ली खादिम तेरे दरदा गदागर है अज गदागर दी भरी झोली सजन तेरा सनागर है वाहिए बात पढ़ा सलवात दिनिया रात तेरी एतात तेरे सांगे कचहरियां विच करा गुफ्तार सब सदके माही महबूब मुनवर तू शाही सब सदके अर्श फर्श व कलम कुर्सी जगत जिनसार सब सदके सुभान अल्लाह वाह 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 साईं जबरदस्त मोहम्मद मूसा खे बि ॿुधायो मोहम्मद मूसा वेठो आहे मोहम्मद मूसा छा था ॿुधायो हा असीं तव्हांखे ॿुधायूं था त अॼुकल्ह सिंध मां असांजा माण्हू जेके छॾे विया आहिनि उन्हनि खे अपील आहे त उहे मोटी अचनि पंहिंजे मुल्क वतन ते फ़क़ीर चयो आहे त वरी आ पियारा पंहिंजे हिन पुराणनि पटनि जो कसम अथई सिंध जे बाज़ारुनि रोडनि रस्तनि दुकान दरनि ऐं हटनि जो कसम अथई वाह वाह परे नाहे जो ही काछे में घुमी वञ नए गाज ते या मंछुर ॾिसी वञ वाह वाह जोही मखण मोही जोही जे अछनि मटनि जो कसम अथई जोही जे अछनि मटनि जो कसम अथई वरी आ पियारा पंहिंजे हिन पुराणनि पटनि जो कसम अथई वाह साईं वाह भिटाई जे बैतनि मां वायूं हड़ ॿुधी वञ कलंदर ते काका अची पढ़ विझी वञ मुरादूं बचनि जूं वरी बास बासियूं ॿधूं मोड़ गाना तिन घोटनि जो कसम अथई वरी आ पियारा पंहिंजे हिन पुराणनि पटनि जो कसम अथई वाह साईं वाह सिंध इलाजी म्यूज़ियम घुमी वञ पुराणी मूसीक़ी माका खां ॿुधी वञ चंद्र ढोल सुहिणी वसाई अलण ॾिस वॼनि फोना चेंजर तन केस्टनि जो कसम अथई वरी आ पियारा पंहिंजे हिन पुराणनि पटनि जो कसम अथई वाह वाह सिंध जे बाज़ारुनि रोडनि रस्तनि दुकान दरनि ऐं हटनि जो कसम अथई वाह वाह नकी जीएम सैयद नकी ज़ुल्फ़कार अथई नकी जीएम सैयद नकी ज़ुल्फ़कार अथई नकी शाह नवाज़ नकी मुर्तज़ा अथई नकी बेनज़ीर जंहिंसां ज़ुल्म थियो अथई ख़ुदा बख़्श गढ़ीअ जे भुटनि जो कसम अथई वरी आ पियारा पंहिंजे हिन पुराणनि पटनि जो कसम अथई वाह साईं वाह 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 ज़बरदस्त ऐं वरी हेॾे पंहिंजो असांजा गांगरो साहिबु वेठो आहे उनखे ॿुधूं भला हिकिड़ो असां हुनुर बि ॿुधायूं था पोइ सिंगार नबी जे शान में आमद जो महीनो आहे हुनुर थी वञे हाणे हुनुर चवंदा आहियूं हिकिड़ा लफ़्ज़ पोइ उन्हनि जी चीर माना थींदी आहे माना थींदी आहे उनजी हाणे हुनुर आहे सुहिणी ते सुहिणी दरिया टपी साहड़ ॾे वेंदी मेहर ॾे जी पर हाणे हुनखे कचो घड़ो रखे आयासीं उहा जो अंदरि हली त ॿुॾी वई हाणे सुहिणी पंहिंजे जान सां ॻाल्हाए पई जंहिं महिल घड़ो भुरी वियो त चए पई त बैठनि में भलो हाजी महेश्वर सुघड़ वरी नाला ॻणिया आहिनि सुघड़नि जा ची बैठनि में भलो हाजी महेश्वर न लालण लिगारी न बीड़ो हो कुंभर पर कादर बश्क कुर्ब कंदो जेको आहे मेले जो माहिर चाचो चनेसर घोड़े ते गुलबहार वाह वाह हाणे जंहिं महिल ॻाल्हाए पई ऐं लुढ़े पई उते बि चवे त बैठनि में भलो हाजी महेश्वर ईअं न चए पई त मुंहुं भायो तन में भेलो आहे न रहियो मुंहुं न सिर न लालण लिगारी न बीड़ो हो कुंभर चए पई त न लई न लाणो नका हुअ भर वाह वाह पर कादर बश्क कुर्ब कंदो जेको आहे मेले जो माहिर ईअं न पर चए पई त कादर बश्के कुर्ब कंदो जेको मेलींदो मेहर वाह वाह
पर चाचो चने सर घोड़े ते गुल बहार चवे इएं न चए पोइ त चाची नियो सिर हिन घड़े ते गुल बहार। ओ सही वाह वाह वाह। हाणे सिंगार नबी जे शान में फ़कीर चवा त हे जा बि शइ ख़ुदा ख़लक़ी आहे उन में नबीअ जो नूर आहे। चथो नबीअ जे नूर जो जलो आहे हर निज़ारनि में गुलो गुलज़ारनि में सिज चंड तारनि में कलियुनि में खार में गुलो गुलस्तां बहारनि में अबर में बरक में बिजली घटा शरारनि में। वाह वाह। कचन में शम्स में चंड जे इशारनि में नज़र में नूर में काबे में कलमे में कुरान ऐं सीपारनि में। वाह वाह। पर बर में बहर में पट में मस्जिद ऐं मुनारनि में जबल में गार में पथेरे रेज़दारनि में दरिया में मौज में मस्ती में लहरिनी हर किनारनि में। सॼो ई नूर आहे नूर हक़ीक़त में लथो ख़ुदा जो क़ुरान संदसि फज़ीलत में। झुकी पिया वण पथर नूर ॾिसी निवड़त में अची वई ज़मीन आसमान हुस्न ॾिसी हैरत। सुभान अल्लाह सुभान पर अल्लाह। नथो मटको सूंह में सीरत में नथा मञनि जेकी शकवा तन जी इबादत में। वाह वाह। रोज़े निमाज़ कलमे क़यामत में। वाह वाह। पर अल्लाह के जॾहिं मुहम्मद जो घणो अश्क चयो त पोइ मेराज ते घुराई। बिस्मिल्लाह। हाणे अरबी जो लफ़्ज़ आहे त ख़ुदा खे अश्क वसुल मीम जो जॾहिं बसियार थियो जॾहिं घणो थियो ख़ुदा खे अश्क वसुल मीम जो जॾहिं बसियार थियो तॾहिं हेठां ज़मीन तां अर्श वञण लाइ मुहम्मद तयारु थियो आयो बोराक जंहिं ते सोणल सुवार थियो। वाह वाह। पर उते वञी पहुतो जिते जिबरील बि लाचार थियो। चौथे आसमान खां मथे बीहो जिबरील चई मां मथे न हलंदुसि। पर उते वञी पहुतो जिते जिबरील बि लाचार थियो नूर अॻियां नूर हीअ निर्वार थियो फ़कीर चयो त हटी वियो पर्दो परे रूबरू दीदार थियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। लखे विया साल मगर कम न कोई प्यार थियो ॾिसो त छा शान मोहब्बत जो इज़हार थियो। वाह सही वाह। पर बराबरी में मोहम्मद सां थींदो इंसान छा आदम छा हवा छा इब्राहिम छा इस्माइल छा ईसाक छा लूत छा नूह छा खिज़र छा यूनुस छा यूसुफ छा इदरीस छा अयूब छा याकूब छा दाऊद छा सलेमान छा लुकमान छा ईसा छा मूसा छा सिकंदर छा सुल्तान छा। वाह सही वाह। अवल त मोहम्मद करीम जी ज़ात बणी पोइ मको मदीनो काबो बणियो तूर अरफात बणी दुरूद कलमो बणियो सिज हवा ककर बणिया बिजली बरसात बणी चई छा ॿुधाए पीरल कंबर कहिड़ी कहिड़ी बात बणी। सुभान हे अल्लाह। कर्ज़त मोहम्मद जे सदके ही सारी कायनात बणी। वाह 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 सही वाह 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 ज़बरदस्त माशाअल्लाह ज़बरदस्त। सिंगार ॿुधायो ऐं हुनुर ॿुधायो सुगड़ इहा संगत मज़ो अचे थो या में वेठा आहियो। हा कचहरी खे जारी रखूं अञा ॿुधूं फनकार वनकार। वाह वाह ज़बरदस्त। ऐं कचहरी जो सिलसिलो जारी आहे कक्कड़ शहर में मौजूदु आहियूं पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। नाज़रीन भलीकार कक्कड़ शहर में मौजूदु आहियूं सुघड़ कक्कड़ जा सुहिणा सताबा हितां जा मौज़ शहरी ऐं असांजा मासूम ॿार स्कूल जा शागिर्द हारी असां सां गॾु मौजूदु आहिनि कक्कड़ जा आबादगार मौजूदु आहिनि ऐं असांजा हेॾा वरी फ़नकार मौजूदु आहिनि। कक्कड़ जे शहरनि खे एतिरो त हिन कचहरी मां मज़ो अची वियो आहे जो ही चवनि था त सॼी राति हिते वेहिजे ऐं सॼी राति इहा कचहरी जो सिलसिलो जारी हुजे ऐं बिल्कुलु रूह वटां वेठा आहिनि ऐं आहे बि रूहानी कचहरी न हीअ जेको पंहिंजी कल्चर आहे सकाफ़त आहे इहो हिकिड़ो रूह आहे जॾहिं माण्हूअ जे रूह सां जॾहिं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि हीअ जेके सुघड़ जॾहिं पंहिंजा सुघड़ाइप जा पेश कनि था लफ़्ज़ ऐं शाइरी पेश कनि था त सुघड़ाइप जी माना तव्हांखे ॿुधायां त सुघड़ माना 100 घड़ करे सुघड़ रुॻो ही न आहिनि त जेके शेरो शाइरी था कनि सुघड़ औरत बि थींदी आहे हीअ जेका रली जंहिं ठाही आहे उहा बि सुघड़ आहे औरत हे जंहिं रिली ठाही आहे मर्द बि ठाहिनि था अॼुकल्ह त वरी फैक्ट्रियुनि में रिलियूं ठहनि थियूं हीअ जेके अजरक आहिनि इहो घर में घर जो जेको सामान हूंदो आहे घर खे साफ़ु सुथिरो रखी ऐं उनखे घर खे ठाहे सींगारे उहा औरत बि सुघड़ आहे उहा माउ बि थी सघे थी भेण बि थी सघे थी घरवारी बि थी सघे थी
त सुघड़ ॿार बि थी सघे थो। सुघड़ ॿार हूंदा आहिनि जेके पाण खे एतिरो साफ़ु सुथिरो रखंदा आहिनि, घर जो ख़्यालु कंदा आहिनि, स्कूल वेंदा आहिनि, त उते पंहिंजो उहो जेको सिस्टम हूंदो आहे उनखे उनखे बि सुघड़ माना 100 घर करे हिकिड़ी सुघड़ाप करे हिकिड़ो सुहिणी शइ ठाहे उनखे चइबो आहे सुघड़। हीअ जेके असां वेठा आहियूं असां बि सुघड़ थी सघूं था। सुघड़नि जूं मुख़्तलिफ़ मानाऊं, सुघड़नि जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि ऐं सुघड़ मां सम्झां थो त वरले को इंसानु थींदो आहे। कोशिशि करणु घुरिजे त सभु असां सुघड़ थियूं ऐं असां पंहिंजे घर खे ठाहियूं, असां पंहिंजे उताकुनि खे ठाहियूं, असां पंहिंजे शहरनि खे ठाहियूं, असां पंहिंजे ज़मीन खे ठाहियूं। जेकॾहिं कंहिं ज़मीन ते आहियूं पंहिंजो हार पौधा कयूं त उन ज़मीन खे बि अहिड़ो सुहिणो ठाहे तयारु कयूं जीअं माण्हू ॿाहिरां अचे त ॾिसे त वाह जो ज़मीन ठहियल आहे, इहा बि सुघड़ाए पए। त अहिड़े नमूने सां असां हिननि सुघड़नि खे ॿुधो आहे माशाअल्लाह। ऐं सुघड़ असांजी विरसो आहे, सिंध जो विरसो आहिनि सुघड़। जेतिरो थी सघे उन्हनि खे मान ॾिजे, उन्हनि जी इज़त कजे त हिन में असांजी इज़त आहे। असां सां सूफ़ी रागी आहे पंहिंजो राजा अल्ताफ़ जावरी, जे संगत इजाज़त ॾिए त बिस्मिल्लाह वरी हिन खां कयूं। बिस्मिल्लाह साईं, छा था ॿुधायो अल्ताफ़ साईं? साईं तव्हांखे हाणे कलाम ॿुधाईंदासीं हज़रत इश्क जो उस्ताद असगर ग़ोज़ाई जो बिस्मिल्लाह तर जो मंजल शाइर आहे। वाह वाह। उस्ताद साईं, हाय यो डेरी अलाए किथां आयो वाह सोहणो अल्लाह मिलायो हाय यो डेरी अलाए किथां आयो वाह सोहणो अल्लाह मिलायो वकार वगे वारा जाना तुझो मौलान कहबानो हे हाणे रोवणो ही अचायो वाह सोहणो अल्लाह मिलायो हे ओडरी अलाए किथां आयो वाह सोहणो अल्लाह मिलायो मूंखे भी हुई जोड़ी जी ज़रूरत मौला मिलाए सोहणी सूरत मूंखे भी हुई जोड़ी जी ज़रूरत मौला मिलाए सोहणी सूरत मूं भी सीने सां लॻायो सोहणो अल्लाह मिलायो मूं भी सीने सां लॻायो सोहणो अल्लाह मिलायो गोज़ाई से करा कयातर में गोज़े में हड़े करपुर में गोज़ाई से करा कयातर में गोज़े में हड़े करपुर में ओ मुझे रोवणा रंग लायो सोहणो अल्लाह मिलायो ओ मुझे रोवणा रंग लायो सोहणो अल्लाह मिलायो करे वगे वारा जोहाना तुझो मौलान कहबानो ओ हाणे रोवणो ही अचायो सोहणो अल्लाह मिलायो हे ओडरी अलाए किथां आयो सोहणो अल्लाह मिलायो वाह 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 वाह, ज़बरदस्त। राजा खे ॿुधोसीं ऐं सुघड़ बि वेठा आहिनि। वरी हलूं था सुघड़नि ॾे। गुजारत थी वञे संगत भला केरु थो ॾे गुजारत? आओ बिस्मिल्लाह। सुर ससवी
सहेलियूं उनखे झलनि त न वञ, डूंगर अथई, जबल अथई, पहाड़ अथई, एॾे भलाऊं अथई, बरपट में तूं औरत काथे उन्हनि खे ॻोरींदे बरोचनि खे। चई वखर न, माल जा मर्ज़ अथई। वखर न, वखर न, माल जा मर्ज़ अथई, मर्ज़ अथई, मर्ज़ अथई, वखर न। हाणे झलण चूं त ससी तूं न वञ, आॾो रेण पट डूंगर ॾुखिया अथई, बचे छो जो माल जा मर्ज़ अथई। माल जा मर्ज़ अथई, वखर न। वखर न। हाणे चई त सा थर, हाणे वखर किनड़ो, चई त सा बुण, हाणे वखर न, माल जा मर्ज़ अथई। हाणे वखर न, वखर न, माल जा मर्ज़ मर्ज़ अथई। अथई। हाणे चए थी हे जीअं वॾा टकर अथई, माल जा फर टकर चई, बचे सर, ये डूंगर ॾुखिया लाहा चाड़ा अथई, ॾाढो ये वेड़ा बि अथई ॾाढा, ॾाढो सो। हाँ वखर न। हा बस पोइ माल जा मर्ज़ अथई, माल जा मर्ज़ अथई। हा वखर न, माल जा मर्ज़ अथई। मथां चए त हाणे न वञ, पोइ रेण पट अथई, ॾुखिया पंध पेचरा अथई, औखा घटि घेड़ अथई, ॾुखिया ॾेर अथई, औखा ॾेर अथई न। छा थी चए वखर न, वखर न, डिंगा ॾेर अथई। हा डिगे में मरे अथई। वाह साईं वाह, डिंगा ॾेर अथई। हा डिंगा खोल करे बिस्मिल्लाह। अदा शेर था कयूं। हा हाणे सहेलियूं ससवी खे पियूं चवनि त वखर न, माल जा मर्ज़ अथई त अधी खार न खा। वखर खार, खार न खा, हू डिंगा बरोच अथई, मर्ज़ बरो ऐं माल जा डिंगा, खार न खा, अधी डिंगा बरोच अथई। वाह 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 साईं वाह, ज़बरदस्त। प्रोग्राम जो वक़्तु बि पुॼाणी ते पहुचे थो, पर हाणे आख़िर में बबर साहब खे ॿुधूं कुझु। छा था ॿुधायो इमदाद साईं? बिस्मिल्लाह। त सिकड़ी तेॾी सुहिणा साईं, सिकड़ी तेॾी सुहिणा साईं, वाह वाह। हाणे आशिक वीचारो रोए थो वेठो त महबूब मथां अची चवेसि थो त छो थो रोई, कहिड़ी बाह लॻई। हाणे हू छा पियो चवेसि त अफ़सोस आहे महबूब, रुआरी बि तूं, वरी पुछी बि तूं, त छो थो रोई। वाह वाह। चए थो त सिकड़ी तेॾी सुहिणा साईं करे आहिनि असाॾे आले ए बि कमाले। सिकड़ी तेॾी सुहिणा साईं करे आहिनि असाॾे आले ए बि कमाले। अखड़ियां तेॾा तीर्थ फंगी भर भर मारन भाले ए बि कमाले। लाल लबा तूं भंवर जो भुलदे, गोहर गुल गिलाले ए बि कमाले। गुल कमल केवड़ा करनी कलगा कोप केतकी अंबेजी उह नाले ए बि कमाले। गुल जाफर जावटी जलील जंगी कुंचे केसर किता खास कियाले ए बि कमाले। गुल केसर किता खास खियाले ए बि कमाले। गुल जाफर जावटी जंगी जलील किता कुंचे खास खियाले ए बि कमाले। गुल नरगिस नीलोफर सूरजमुखी ना सुफेदा आप संभाले ए बि कमाले। गुल रात रानी रिहास रिहानी दाऊदी मारी दोपहर धमाले ए बि कमाले। हुसन तेरे दी हाक जो हलगी बेरहक बेमिसाले ए बि कमाले। मुश्ताक मिड़ई मुतीह थी वन वेख फौज हुसन ते नाले ए बि कमाले। क्यों सिके तई सोहणल साकू मार त कर दे ताले ए बि कमाले। एहसान थी वे आवण दा या साकू यार मंगाले ए बि कमाले। बाज थी वे या बबर ते का रूही रंग रलाले ए बि कमाले। कान मिलन दे मेडे मिठड़ा नखरे नाज निराले ए बि कमाले। आ अंगणिम दा दे आप जानी मेला मुह मनाले ए बि कमाले ए बि कमाले ए बि कमाले। वाह इमदाद अली वाह। पर साईं महबूब मिठा, महबूब मिठा आईना ते तकी तीर तुफंग बैठे। शोर विचूं शहज़ोर सजन जानी जोटी जंग बैठे। कात अड़ी भी हथ उही दे दिल भर किती दंग बैठे। पर मुड़न कोन मुजाहिद यारो विरह वलाई वंग बैठे। इश्क दा इमदाद आखे ओ रहबर रचाई रंग बैठे। दाम घती दिल फसाई यार उथे अड़बंग बैठे। मस्ती वाले मन खड़े ओ लुटी कई ललहंग बैठे। नीह वाले नशे दी जन भूरल पिलाई भंग बैठे। प्यार दे प्यासे आप अडीते थी निर्वार निसंग बैठे। शौक च शोले वेख शमदे छोड़ी पट पलंग बैठे। से जल गए ना वल गए उहे गिद्धी पास पतंग बैठे। वाह इमदाद साईं वाह। के विराग वजावण किते चारण चाई चंग बैठे। कहड़े पुछदई पार पुनल दे ओ त कई लड़ाई कंग बैठे। बस बाने अपने बबर दा एक निर्मल रखी नंग बैठे। अदा नंग बैठे यारो नंग बैठे। वाह 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 साईं वाह 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 इमदाद बबर साईं वाह। नाज़रीन प्रोग्राम सिंध कचहरी जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। पंहिंजे मेज़बान ज़फ़र हकड़ो खे ॾींदा इजाज़त। वरी ईंदड़ हफ़्ते अवां सां कबी मुलाक़ात। तेसिताईं साथ सलामत सिंध सलामत।